ते हिकिड़े गुरुजन जे सिख खेसि यादि ॾियारो त जीअंदा कितरा जंहिं सतगुरुनि जो वचन चतौड़गढ़ जे चढ़ाईअ में सचो लॻो हो उन गुरुअ जो ई ॻोठ आहे ऐं पाण हिते रहंदा आहिनि। एतिरो ॿुधी दानव अकबर खे हिन जो गुप्तो बिल्कुलु वणियो ऐं खेसि हिकदमि उहा ॻाल्हि यादि आई ऐं बिल्कुलु पूरो ईमान हाणे दिलि में दर्शन करण जे इलाक़ा थियनि ऐं हिकदमि उथी खड़ो थियो ऐं सभु मसवारियूं उते छॾे कीमती भेटाऊं खणी पंहिंजे वज़ीरनि समेत गुरुद्वारे ॾांहुं रवानो थियो। धन बाबा मल्हार साहिब की ऐं अॻुवाट ख़बर ॾियण लाइ हिकिड़ो डेली एलची अॻुवाट ख़बर ॾियण लाइ हिकिड़ो एलची साहिब वटि मोकिलियाईं। उन वक़्तु करुणा भंडार बावली साहिब ते वेठा हुआ त हिकदमि भाई वधू हथ जोड़े अची सतगुरुनि खे बादशाह जे अचण जी ख़बर ॿुधाई त स्वामी बादशाह पंहिंजे जे एलचीअ असां हीउ जापो मोकिलियो आहे तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त हीउ दिल्लीअ जो शहनशाह आहे ऐं वरी असांजे पाणीअ में अग्नीअ खे वाधारे तेजवान बणाए सघनि था ऐं अग्नीअ खे चंद्रमा समान शीतल करे सघनि था। हू कृपालु चंद्रमा खे सूरज जहिड़ो ऐं सूरज खे धरतीअ सां मिलाए सघनि था। हू दयाल पृथ्वीअ खे हवा वांगुरु उॾाए सघनि था ऐं हवा खे पहाड़ वांगुरु निश्चल करे सघनि था। हू साहिब सुमेर जे चोटीअ ते चढ़ियल खे क़दम करे सघनि था ऐं क़दम किरल खे आकाश में पहुचाए सघनि था। हू सचा पातशाह स्वर्ग लोक जे रहण वारनि देवताउनि खे नर्क इहो करे धन बाबा मल्हार साहिब की जोते हितां वरी गुप्तो बिल्कुलु वणियो ऐं खेसि हिकदमि उहा ॻाल्हि यादि आई ऐं बिल्कुलु पूरो ईमान हाणे दिलि में दर्शन करण जे इलाक़ा थियनि ऐं हिकदमि उथी खड़ो थियो ऐं सभु हसारियूं उते छॾे कीमती भेटाऊं खणी पंहिंजे वज़ीर समेत गुरुद्वारे ॾांहुं रवानो थियो ऐं अॻुवाट ख़बर ॾियण लाइ हिकिड़ो एलची साहिब वटि मोकिलियाईं। उन वक़्तु करुणा भंडार बावली साहिब ते वेठा हुआ त हिकदमि भाई वधू हथ जोड़े अची सतगुरुनि खे बादशाह जे अचण जी ख़बर ॿुधाई। सम्झ में आई न दादा? गुरु साहिब पहिरों हिन खे हिकिड़ो वचन ॾिनो ई भई तूं जीतंदे चित्तौड़गढ़ जो क़िलो त हुननि उहा शेवा कई त चित्तौड़गढ़ जो क़िलो जीतिया त खणनि थी। वरी हाणे हिननि खे इहे यादि ॾियारे मंत्रीअ बाबा हिनजो ॻोठ त असांजो हलो त हिते एलचीअ हिकिड़ो माण्हू अॻुवाट मोकिलींदा बाबा वटि मोकिलियो अथई बावली साहिब ते वेठा आहिनि बाबा हुते न्यापो आयो आहे ऐं अॻुवाट ख़बर ॾियण लाइ हिकिड़ो एलची साहिब वटि मोकिलियाईं। उन वक़्तु करुणा भंडार बावली साहिब ते वेठा हुआ त हिकदमि भाई वधू हथ जोड़े अची सतगुरुनि खे बादशाह जे अचण जी ख़बर ॿुधाई त स्वामी बादशाह पंहिंजे एलचीअ तां हीउ न्यापो मोकिलियो आहे तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त हीउ दिल्ली जो शहनशाह आहे वरी असांजे दर अंदरि लंघे थो अचे तंहिं करे संदसि सन्मान चङो हुअणु घुरिजे। मां भायां थो त हुनजे अचण वास्ते पहाड़ा विछाइण घुरिजनि। एतिरो ॿुधी सतगुरुनि खे आज्ञा ॾिनी त विरासत कीअं वणे तीअं वञी कर। भाई वॾो आज्ञा वठी हिकदमि रेशमी पावड़ा घुराए वरिता ऐं बादशाह जे अचण वारे रस्ते ते विछारा छॾियाईं। जॾहिं बादशाह अची उते पहुतो तॾहिं रस्ते में पावड़ा पियल ॾिसी उते बीह रहियो ऐं उहे पावड़ा पंहिंजे हथनि सां पासे करे पेरे उघाड़े घणी निमरता सां थी साहिब जे कदमनि ते अकबर जंहिंखे ऐजम थो चयो वञे सो हिंदुनि जे पुरातन रवाज वांगुरु घणा जेवर पाईंदो हो। हिकिड़ो त हू हो पठाणी ॿार ऐं ॿियो गबरू जवान ऐं वरी जे पाताई वेश कीमती मणिया जिन में रुगो हो हीरो ऐं मोती तंहिं करे संदसि शोभा ॼण झलका पए ऐं पोशाक पूरो तमामु सुंदर शाहाणी नरम पयल हुयसि। इन्हीअ आदिल हाकिम खे वॾेरा घुमण वारा हुआ ऐं लखे सलाम ॾियण वारा हुआ। अहिड़ो बादशाह श्री गुरु अमरदास साहिब जन जो हजूर में पहुची दर्शन करे घणी निमरता सां भाव अदब होॾा वञी वेठो। तंहिंखां पोइ हिक ॿिए खां कुशल आनंद पुछाऊं। हिते सतगुरनि धन बाबा मल्हार साहिब हिते सतगुरनि खे यादि आयो त असांखे बादशाह खे देग मां फुल्को खाराइणु विसरी वियो आहे ऐं इहो हो त असुल खां असांजो नेम आहे।
तंहिं करे बादशाह जे मन में प्रेरणा कयाऊं, जंहिं करे उहो पाणी लॻो गुरुजी अवी खाधो कहिड़ो खाईंदा ऐं सभ खां वधीक कहिड़ो भोजन आनंद अथव। साहिबनि फरमायो त असीं अठे पहिरें हिकु दफ़ो चांवरनि जो भत बिना लूण उगरो खाईंदा आहियूं। चांवरनि जो भत बिना लूण, चांवरनि जो भत बिना लूण उगरो खाईंदा आहियूं। एतिरो ॿुधी बादशाह हैरत में पइजी वियो ऐं दिले दिल में सोचण लॻो त गुरुजन जी उमिरि तमामु वॾी आहे ऐं शरीर में बि बिल्कुलु ताक़त कान थी हुजे ऐं वरी सदन खाधो बि निर्बल आहे, पर तंहिं हूंदे बि संदन पेशानी कीअं न पई छिलके, ॼण ज्योति पई करे ऐं ॾिसण में बि वॾो दातार थो अचे। इहो सोचे सतगुरनि जे हथ में अर्ज़ु कई त स्वामी जी इन रूप मां मूंखे बि कुझु खारायो। तव्हीं दरवेश दानव ख़ुदा जी जात आहियो ऐं जेकी फरमायो था दुआ था सम्झूं, तंहिं करे तव्हीं महिर जी नज़र करे इहे भेटा असां खां ज़रूरु वठणु फल पायो। एतिरो थी अकबर बादशाह केतिरनि कोठनि जो पटो लिखाए श्री गुरु रमदास साहिब जे कदमनि ते रखियो, जंहिं बाबति तफ़सील वार हक़ीक़त श्री अमृतसर जी कथा में प्यारनि पाठकनि खे पढ़ाई वेंदी। इहा भेटा सतगुरुनि खे ॾेई तंहिंखां पोइ अकबर बादशाह हुतां मोकिलाए पंहिंजी छावनी तां रवानो थियो ऐं सतगुरु निमाणनि जा मान आनंद पूर्वक पंहिंजे आसन ते सुठा मान थिया। धन बाबा साहिब जी सतगुरु दीनदयाल सभु कुझु ॼाणहार जेकी की थियणो हो तंहिंखे ॼाण वारा हूंदा हुआ। इन करे जेको पटो बादशाह लिखी ॾिनो हो सो श्री रामदास जे नाले लिखायो हो। गुरुजन खे हिकिड़ी नंढी न्याणी माता बानीअ नाले हूंदी हुई, जा ॾाढी सुलक्षणी ऐं धीरजवान हुई। उहा न फ़क़ति गुरुजन खे पंहिंजो पिता करे सम्झंदी हुई, पर मंझंदि ईश्वर भाव कोन रखंदी। जहिड़ो उहो सदन नालो बानी सूरज जहिड़ी हो तहिड़ो ई हिन पंहिंजो नालो भाव ऐं भक्तीअ में ज़ाहिर कयो। ॼण की कीर्तीअ जो रूप धारे आई हुई अथवा लक्ष्मीअ जो वेश धारण कयो आहे। धन बाबा मदार साहिब जी। जंहिं वक़्तु ॿियो को बि सतगुरु वटि वञी न सघंदो हो, तंहिं वक़्तु बि उहा श्रद्धा धारे गुरुनि जी वञी शेवा कंदी ऐं जीअं सतगुरु मंदर में पहुचण जी न्यारींदो आहे, तीअं हिन में भक्ति भाव वधणु लॻो। पोइ पेर जॾहिं महराज सनानु कंदा हुआ तॾहिं बि माता बानी दर्शन लाइ उथी ईंदी हुई ऐं पंहिंजो मन ई मन में सतगुरुनि खे नमस्कार करे वरी मोटी अची वेंदी हुई ऐं वरी शेवा जे महल जॾहिं अची शेवा कंदी हुई तॾहिं सतगुरु मंदर ॾाढो प्रसन्न थींदा हुआ। हिकिड़े ॾींहुं उहा ॾींहुं बि अची सतगुरुनि जे अॻियां वेठी ऐं वेठी करे चवणु लॻी त पिताजी असांजा शरीक वॾा धनवान ऐं वॾी हलंदीअ वारा आहिनि, इन्हीअ करे हू सभिनी खे मुंहुं मथे खणी ॻाल्हाइनि था। ऊचा कपिड़ा ऐं वेश कीमती मणिया पहिरनि था ऐं मूंखे ॾिसी टोंकूं हणनि ऐं अहंकार कनि। निमाणनि जा ॿार पंहिंजी न्याणीअ जी इहा विनय ॿुधी ऐं उनजे हृदय जी हक़ीक़त ॼाणी साम्हूं पयल हिकु सिर ॾांहुं इशारो करे खाउसि पुछणु लॻा त एतिरे सोन सां तुंहिंजो कमु थी वेंदो? यानी मणिया ऐं कपिड़ा ठही मिलंदा? जेकॾहिं ठही सघनि त मूंखे इहा सिर खण। एतिरो ॿुधी माता बानी चवणु लॻी त पिताजी तव्हीं सभु कुझु ॼाणहार आहियो ऐं पिण सभु प्रकार समर्थ आहियो, जेके बि चाहियो सो हिकु खिन में करे सघो था। एतिरो थी अञा सिर ॾांहुं नज़र कयाई त सिर सोनी थी चिमकण लॻी। धन बाबा मदार साहिब जी। माता पाणी में करे जीअं भई माण्हू मणिया था पाइनि पोशाक गालियुनि में सिर न ॼाणे उते सिर में कमु थींदो समर्थ आहियो, जेकी कयो सो हिकु खिन में करे सघो था। एतिरो थिए अञा खणी सिर ॾांहुं नज़र कयाई त सिर सोनी थी चिमकण लॻी ऐं पिताजी आज्ञा पाए उहा सिर वञी खयाई ऐं उन सिर मां पाण ऐं पंहिंजे पुट खे जेवर घड़ाए पाता। तॾहिं सतगुरु प्रमाण लॻा त असांखे पंहिंजे आॾो लक्ष्मी रखणु कान्हे, पर तव्हांजो
तव्हांजो जो वॾो ईश्वर जे थींदो, तंहिं करे अव्हां जे लाइ अॻे घुराए रखी अथऊं। अहिड़ी तरह जीअं जीअं माता बाणीअ पंहिंजे पिता खे पंहिंजे फ़ाइदे में ॻाल्हाईंदो हुते ॿुधो, तीअं तीअं बिल्कुलु ख़ुशि थींदी थिए रही ऐं ओतिरो ई निमरता धारे वाधारे खे सेवा कयाईं। धन बाबा मरदास साहिब जी जय। हरि गुरु नानक साहिब।